बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां यसफ़ बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो मां ग्रामर जो टॉपिक खयो आहे ऐं ग्रामर स्टार्टिंग खां ई हलूं था असां टॉपिक जी तरफ़। अॼु जो असांजो टॉपिक आहे ॻाल्हाइण जा लफ़्ज़। ॻाल्हाइण जे लफ़्ज़ में अची वञे थो त सिंधी ॿोली में जेके ॻाल्हाइण जा कुल जेके आहिनि 8 लफ़्ज़ आहिनि, जंहिंमें असांजो अची वञे थो इस्म, सिफ़्त, ज़मीर, फ़ेल, ज़र्फ़, हर्फ़ जर, हर्फ़ जुमिलो ऐं हर्फ़ निदा। सभ खां पहिरियों जेके ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि उन मां पहिरियों असां पहिरीं इन ते लफ़्ज़ ते अचूं था। जेको हाणे इन खे असां डिफ़ाइन कंदासीं, इन जे जेको आहे असां वस्फ़ ते हलूं था, अचूं था इस्म जी तरफ़। त इस्म छा आहे? इस्म जेको आहे, इस्म माना नालो आहे, उसा वरी शइ, जय, शइ, कमु, ख़ासियत या हाल जो उनखे इस्म चइबो आहे। मिसाल आहे अहमद सखर वियो। हिन में जेको इस्म ख़ासि, इस्म जा क़िस्म ॾिसूं था, इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि उन ते हलूं था। इस्म जा क़िस्म, इस्म ख़ासि कंहिं बि साह वारी शइ, जाइ, कंहिं बि साह वारे जाइ या शइ जे ख़ासि नालो हुजे। जीअं मिसाल इक़बाल सिंधु नदी ॾिसणु हैदराबाद वियो। इक़बाल सिंधु नदी ॾिसणु हैदराबाद वियो। हिन में जेको आहे सिंधु नदी जेका असांजी आहे इहा ख़ासि थी वई। जेको हैदराबाद आहे इहो बि शहर जो नालो आहे ऐं इन में जेको आहे इहे ख़ासि आहिनि। उनखां पोइ आम, कंहिं साह वारी जाइ या शइ जो आम नालो हुजे तंहिंखे जेको आहे इस्म आम चइबो आहे। घोड़े ते चढ़ी गाह वठण लाइ बाज़ारि वियो। हाणे छोकर त कोई बि छोकर थी सघे थो, इन करे जेको आहे इहो आम आहे। जेकॾहिं हिते कंहिंजो बि आम, हाणे असांजो त इस्म ज़ात ते, जेकॾहिं इस्म ज़ात ते ईंदासीं त इस्म ज़ात में कंहिं ख़ासियत, हालत या कम जो नालो हुजे। जीअं नंढपण या ॿोढापण, बेवसी जी वही आहे। नंढपण या ॿुढापण, बेवसी जी वही आहे। हाणे इहो जेको आहे इस्म ज़ात आहे। इन में जेको इस्म ज़ात जेको आहे कंहिं ख़ासियत, हालत या कम जो नालो हुजे। उन में तव्हां मिसाल वठी सघो था बहादुरी या सरसब्ज़, सावक, इहो बि जेको आहे तव्हांजो इस्म ज़ात में अची वेंदो। हाणे आहे इस्म इस्तक़बाल। ही लफ़्ज़ इस्म या सिफ़्त थी कमु अचे थो। इहो ॿुधाए थो त जेको कमु कंदड़ वक़्त में थींदो आहे उनखे इस्म इस्तक़बाल चइबो आहे। त को कमु उन में जेको आहे रफ़ीक अहमद कराची वञिणो आहे। मतिलबु इहो असांजो इस्म इस्तक़बाल थी वियो त रफ़ीक अहमद कराची वञिणो आहे। मतिलबु इहो कमु को थियणो आहे, जेको थियण वारे कम जे बारे में ॿुधायो वञे त उहो जेको आहे इस्म इस्तक़बाल आहे। हाणे आहे इस्म तस्ग़ीर। जेकॾहिं इस्म तस्ग़ीर ते असां अचूं था त इस्म तस्ग़ीर जे बारे में असांजे जेका कल्ह असांजी लेक्चरारी वारी टेस्ट आहे थी हुई, उन में बि इहो सुवालु आयो हुयो त ही इस्म नंढाई ॾेखारे थो। सग़ीर जी माना ई नंढड़ो आहे। जीअं त ही ॾिस कद जो हेॾड़ो माण्हू आहे, या नंढड़ो जेकॾहिं आहे ही कद जो नंढड़ो माण्हू आहे, या जेको आहे ॿार ॾाढो मिठड़ो थो लॻे। त इन में जेका इन जी ख़ासि निशानी आहे ड़ेवाड़ो। लास्ट में जेको तव्हांजो हिते ॾिसो था, इन खे अगरि ॾिसंदव ड़ेवाड़ो जेको ॾिनल आहे, इन ते अगरि जेकॾहिं तव्हां ॾिसो था त बि तव्हांखे ख़बर लॻी वेंदी त इन जी ख़ासि हिकिड़ी निशानी इहा आहे। तव्हां इन खे त सुञाणे सघंदव त इहो जेको आहे इस्म तस्ग़ीर जो मिसाल आहे। उन खां पोइ आहे इन जो इस्म फ़ेल यानी कम जी पाड़ आहे, पर पाण इस्म आहे। जीअं अब्दुल गनी, हिन में आहे अब्दुल गनी सखर खां थींदो पंहिंजो कमु कंदो घर पहुतो। हिन में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त कम जी पाड़ जेको आहे उहो जेको आहे अब्दुल गनी जेको आहे सखर खां थींदो पंहिंजो कमु कंदो घर पहुतो। फ़ेल मां ठहे थो ऐं जुमिले में इस्म या सिफ़्त थी कमु अचे थो। जीअं वञण वारो वियो हलियो। असां ॻाल्हाइण जा लफ़्ज़ पढ़ियासीं, उन में इस्म जा क़िस्म पढ़ियासीं। इनशाला सुभाणे जेको आहे असां जेको आहे अॻिते को ॿियो ॻाल्हाइण जो लफ़्ज़ खणंदासीं सिफ़्त या ज़मीर मां। ऐं ईअं जेको आहे असां 8 इहे ॻाल्हाइण जा लफ़्ज़ पढ़ंदासीं त जीअं जेको SST जे लाइ असांजे जेका ग्रामर जा कुझु मेन टॉपिक्स आहिनि उहे कवर थी वञनि। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।